कराची के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात दौरान ॿिनि ॾींहंनि अंदर मुख्तलिफ हादसनि में 8 ॼणा हयातुम विया वेठा, 7 ज़ख़्मी। रेस्क्यू ज़रियनि मौसूब लियारी मुसालिन में ॿार जी छित किरण सबबि पीउ धीउ फौत थी पिया। औरत ॿार समेत 5 ॼणा ज़ख़्मी थिया। मंसूर कॉलोनी में घर जी छित किरण सबबि हिकु ॿारड़ो फौत। न्यू कराची सेक्टर 11G में घर अंदर करंट लॻण सबबि 40 वरियनि जो गुल्फा मजल जो शिकार। गोली मार फिरदौस कॉलोनी में दुकान में करंट लॻण सबबि 22 वरियनि जो मीरजान हयाती विञाए वेठो। साइट एरिया लेबर स्क्वायर कंपनी में करंट लॻण सबबि 22 वरियनि जो कामरान ज़ख़्मी थियो। सरजानी खुदा जी बस्ती में घर अंदर करंट लॻण सबबि 21 वरियनि जो अहमद दमदणी हवाले कयो। कोरंगी बिलाल कॉलोनी में करंट लॻण सबबि 17 वरियनि जो मुदस्सिर फौत। बलूचिस्तान के ज़िले ज़ोब में 2 गाड़ियूं लुड़ी पयूं। 3 नारे समेत एक औरत फौत, एक औरत की हयाती बचाई वई। सबा दरिया में बुड़ी वियल 2 ॼणनि जे 3 ॾींहं बि ॻोल्हा जारी आहे। हिन वक़्त ताईं 11 लाश कढिया विया। नायब वज़ीर आज़म में पढ़ी वज़ीर इसाक़ जो तुर्क मनसब सां फ़ोन ते राब्तो। बतरफ़े सरकार ते ख़यालनि जी ॾेवट। इलाक़ाई सूरत हाल ते गुर विचार। पढ़ी ऑफिसर तर्जमान शफ़क़त अली ख़ान मौसूब। 10 जुलाई खां कौलालंपुर मलेशिया थींदड़ आसियान रीजनल फोरम जे इजलास बाबति बि सलाह मशवरा कया विया। अमेरिका इस्फहान में ईरान के एटमी थाकन ते हमले दौरान बंकर बस्टर बम इस्तेमाल न कया। अमेरिकी मीडिया की दावा। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल डैन कैन अमेरिकी सेनेटर्स के ईरान के जोहरी अदद ते हमले बाबत ब्रीफिंग ॾिनी। मीडिया रिपोर्ट्स मूजिब अमेरिकी फौज ईरान के वॾे जोहरी साइटन मां हिक ते भी बंकर बस्टर बम इस्तेमाल न कयो। इस्फहान के एटमी थाक में 60 सैकड़ों अफजुदा यूरेनियम मौजूद हो। बंकर बस्टर बम उन लाइ इस्तेमाल न कया विया छाकाणि तो बे काराइता साबित न थियनि हा। परदो ऐं नतन जे तनसीबनि ते बंकर बस्टर बम किराया विया हुआ। इसराइल में वज़ीर आज़म नेतन्याहू की हुकूमत खिलाफ वॾो एहतजाज। गज़ा जंग तुरत ख़त्म करण जो मुतालबो। गज़ा मां यरगमालिन की आज़ादी में नाकामी ते हुकूमत मथां छिती तनक़ीद। उन खां अॻु बि इसराइल में वज़ीर आज़म नेतन्याहू खिलाफ केतिरा ई वॾा मुज़ाहिरा थी चुका आहिनि। उत्तर वज़ीरिस्तान के इलाके मीरली में दहशतगर्दन जो हमलो। 13 जवान शहीद थी पिया, 14 ख़ाजी भी मारिया विया। ISPR मौसूब मीरली में सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते आपघाती हमले की कोशिश कई वई। काफ़िले आॾो मौजूद दस्ते बर वक्त कार्रवाई कंदे दहशतगर्दन जो नापाक मनसूबो नाकाम बणायो। दहशतगर्दन के हमले में 13 बहादुर जवान शहीद थी पिया। हमलो भारतीय रियासत की पुठभराई हेठ कम कंदड़ गिरोह फितना ख़्वारिज के ज़रिए कयो वियो। हमले में 2 ॿार ऐं 1 औरत भी ज़ख़्मी। ISPR ॿुधायो आहे त सिक्योरिटी फोर्सेस हमले खां पोइ इलाइक़े में कयल इस ऑपरेशन दौरान ख़ारजनि जो पीछो कयो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾेबट में 14 ख़ारजी मारिया विया। शहीद जवाननि में सूबेदार साहिद इक़बाल, हवालदार सुराब खान, हवालदार मियां यूसुफ, नाइक किताब शाह, लाइस नाइक इस्माइल, सिपाही रुहेल ऐं मोहम्मद रमज़ान शामिल। सिपाही नवाब सुगैर अहमद, मोहम्मद सकी, हाशिम अब्बासी, मुदस्सिर एजाज ऐं मंज़र अली भी शहीदनि में शामिल। वफाकी गुरु वज़ीर मोहसिन नकवी की CMH बनू नामद उत्तर वज़ीरिस्तान में हमले में ज़ख़्मी थियल जवाननि की अयादत कई। जल्द सेहतियाबी लाइ दुआ। वफाकी गुरु वज़ीर मोहसिन नकवी जो चवणो हो त जवाननि जो हौसलो ॾिसी दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में अज़म मज़बूत थियो। जवाननि जो ग़ैर मामूली जज़्बो ॾिसी असांजो ॻाढ फ़ख्र सां ऊचो थियो आहे। जंहिंजा अहिड़ा बहादुर पुट हुजनि, उन्हनि खे दुश्मन शिकस्त नथो ॾेई सघे।
जेकॾहिं दुश्मन समझे थो त पाकिस्तान कमज़ोर आहे ऐं जवाब नथो ॾेई सघे त उहा सख़्त ग़लती आहे। दुश्मन समझे थो त पाकिस्तान ख़ुदमुख्तारी ते हमलो बर्दाश्त कंदो त उहा बि ख़तरनाक ग़लतफ़हमी हूंदी। पाकिस्तान हर हाल में पंहिंजी ख़ुदमुख्तारी ऐं क़ौमी मुफ़ादनि जो दिफ़ा कंदो। जेके सम्झनि था त कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादियत खे दॿाए सघिजे थो उहे ग़लति आहिनि। ख़िते में अमन ख़ातिर कश्मीर मसइलो हल करणो पवंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो नेवल अकेडमी कराची में पासिंग आउट परेड के ख़िताब चयाईं भारत जी अगराई बावजूद पाकिस्तान सबर ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे अमन खे तरजीह ॾिनी। फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां कोर हेडक्वार्टर पेशावर जो दौरो खे सिक्योरिटी सूरत हाल ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन ते ब्रीफिंग ॾिनी वई। ISPR मौसूल फील्ड मार्शल बनून ग्रेसन पाके वारे शहीदनि जी जनाज़ा निमाज़ में शिरकत ऐं CMH में ज़ख़्मी जी अयादत कई। आसिम मुनीर सिक्योरिटी फोर्सेस जी बहादुरी हौसले जुरत ऐं इज़्म जी वाखाण कई। फील्ड मार्शल चयो त पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ उन जे मुक़ाबिल करण लाइ मुतहद आहे। दहशतगर्दनि जे सहूलियतकारनि ऐं मददगारनि खे बख़्श न कयो वेंदो। हर बेगुनाह पाकिस्तानी जे खून जो बदिलो वरितो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सिंध तास मुआहिदे ते आलमी साज़ी अदालत जे फ़ैसिले जी आजियां चवे थो सिंधु ते हमलो नामंज़ूर। सिंध तास मुआहिदे ते भारत जे एक तरफ़े फ़ैसिले जी आलमी कानून में का गुंजाइश नाहे। आलमी साज़ी अदालत सिंध तास मुआहिदे ते पाकिस्तानी मौक़िफ़ जी तायद कई। आलमी अदालत फ़ैसिले में चयो त मुआहिदे खे एक तरफ़ी तौर मुअत्तल करण ऐं साज़ी अदालत जे किरदार खे महदूद करण वारो भारतीय क़दम दुरुस्त नाहे। सिंध तास मुआहिदे जे हवाले सां साज़ी अदालत जो किरदार वाज़े आहे। रेड़ी भरिसां घर मां नारीअ जो गोलियूं लॻल लाश झांगड़ो थाणे जद में घर मां तहमीना मज़ारी जो गोलियूं लॻल लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो ज़िम्मो आहे त वारिस वाक़ियो तफ़ाक़ी करार ॾेई रहिया आहिनि। वधीक जांच कयूं पिया। ऐं बलूचिस्तान जे ज़िले मुसाखेल ऐं भरपासे में सिलसिले जा झटका महसूस। ज़िलज़िले सबबि 2 घर तबाह, 3 खे नुक़सान पहुतो। PTM में सिलसिले जी शिदत 5.5 गहराई 28 किलोमीटर रिकॉर्ड कई।